जो असा पीरान पीर जा भी नौकर जो साईं अब्दुल कादिर जिलानी कुतुब रब्बानी जा भी एकड़ो वरी जे बोले साईं ता पीरान पीर के मञो ता तो बुढ़ड़ी वाले किसे के छो नदा मञो हल बिया या पुत्र मां चो मां भाई बुढ़ड़ी वारो किसो आहे काते न कुरान में न हदीस में जे साईं आहे वरी दिसो नथा मञो बुधो तो बता यो किसो हथ जो एकड़ो कूड़ो किसो ठायो तो जेको मञण में ही नथो अचे किए जे पीरान पीर अल्लाह छा कुराड़ी जे वेचारी पांजो पुट पे परणायो अचे पो पुट छे शादी कराए दरिया जो सफर हो बेड़ीअ ते विहारे जन्य के विहारे दोलन वारन के भी विहारे शरनायन वारन के भी विहारे तुतलन वारन के भी विहारे हाने या पोड़ी अलाई क्यों पोइते रह जी आयो जो दरिया में तूफान तो बेड़ीअ के खयूं वियो कुराड़ी बची वई हाने मां ता हूं पुछा तो क्या सच्ची बुधायो जने का भी अम्मा पांजो पुट परणाईंदी आ त पांजे पुट सां गॾु हूंदी आ कुंवार सां गॾु हूंदी आ कन अलग ॻाल्हायो न था पो हिन कुराड़ी के छा थियो पोइते रहिजी वई रही भी वरी अकेली हल साईं रहिजी वई अलाए कीअं रहिजी वई बहरहाल असांजे सूरन जे लाइ रहिजी वई पोइ जी कुराड़ी दरिया जे कप ते वेही रही अची रड़ियूं कयूं पोच पीर दस्तगीर पूरा 12 महीना घणा महीना ॻाल्हायो ई नथा हाने सच्ची बुधायो त या कुराड़ी सीअ में गर्मीअ में कीअं रही पई यको हिते 12 महीना छापी खाए कीअं पई गुज़ारे कूड़ त बुधो वरी पो साईं 12 महीननि खां बाद में साईं पीरान पीर अची पहुतो तेमा मथो ही खाई वई या खेर त आहे चइबा मुंहिंजी बेड़ी बुॾी वई मुंहिंजो घोटो पुट वो बुॾी वियो कुंवार बुॾी वई जञ बुॾी वई पर दोलन वारा भी बुॾी आ शरनायन तुतरन वारा भी बुॾी आ हाणे महिरबानी करे मूंखे पंहिंजी बेड़ी कढी ॾे पर सब माण्हू जीअरा जागदा हुजन हल कुराड़ी तुंहिंजो अंगल साईं जो देर न था क्यों वारो था क्यों हीअं जो साईं टुबड़ी हई अंदर त हिकड़ी बेड़ी साईं ॿाहिरि कढी कुराड़ी जो अब्बा इहा बेड़ी मुंहिंजी न आहे वरी साईं तकलीफ़ करे ॿी टुबी हई वरी ॿी बेड़ी साईं कढी कुराड़ी जो अब्बा इहा बेड़ी बि मुंहिंजी न आहे वरी साईं तकलीफ़ करे वेचारे 3 टुबी हई वरी 3 बेड़ी कढे हणा साईं वेचारे 72 बेड़ियूं कढियूं मां ताहू पुछा तो क्या भला दरिया जे ते तरे में का फैक्ट्री जा बेड़न जी जो साईं पीरान पीर कढदो पियो जे बेड़न के बाहर आखिर साईं 73 वडी टुबी आई तमाम दगी टुबी साईं यको न पियो निकरे आखिर देर सा निकतो गोले गोले कुराड़ी वारी बेड़ी कढी आयो घोट कुंवार पाण में कचहरी पिया करन जंज सजी ताड़ी पे वजाईंदी जे दोलन वारा दोल वजाइंदा पिया जन शरनायन वारा शरनाई वजाइंदा पिया जन तूतलन वारा गिटा फुकन तूतलियूं वजाइंदा पिया जन जे नारो लगो हक दस्तगी हाने देव अल्लाह रब के इल्म हो ते कूड़ो वाक्यो मुला ठाईंदा माण्हुनि के गुमराह कंदा तदे अल्लाह बिन नबियन जा वाक्या कुरान मजीद में बयान फरमाया अदा नबी मथे कन वली गालावे न था एकड़ो हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जो वाक़ियो ओ हज़रत यूनुस नबी जी बेड़िए ते वेठो आ मीर पार भजंदो आयो त बेड़िए ते हिकड़े माण्हू जो वज़न वधीक आ जे कदे न लांदो हिकड़ो माण्हू त सॼी बेड़ी बुॾी वेंदी सब मरी वेंदो तंहिंजे करे हिकड़े माण्हू खे लहणो पवंदो हिकड़े माण्हू खे पंहिंजी जान जी कुर्बानी ॾियणी पवंदी तां त ॿिया बची सघनि हुन खे तूं लो 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 हुन खे तू
सुनो
हुन चयो हुनखे तूं लो हर कंहिंखे ज़िंदगी प्यारी आहे केरु लहंदो इते आख़िर फ़ैसिलो थियो त कुणाव जो जंहिंजो नालो निकिरे उहो ॿेड़ीअ मूं टपो दरिया जे तरफ़ खाए उहो ॿेड़ीअ मूं लहे तां त ॿिया माण्हू बची सघनि जीअं जो क़ौम विधऊं त हज़रत यूनुस नबीअ जो नालो निकितो आहे सभिनी हज़रत यूनुस ॾे निहारे चयूं त हे त ससीन आहे हे त जमील आहे हे त नौजवान आहे हिन जे मरण जी मुदत आहे ॿीहर कुणो विझो वरी ॿीहर कुणो पइजी वियो वरी नालो हज़रत यूनुस नबीअ जो निकितो आहे वरी सभिनी निहारियो हज़रत यूनुस ॾे ते हसीन आहे हे जमील आहे हे नौजवान आहे हिन जे मरण जो वक़्तु आहे तंहिंजे करे टीह कुणो विझो वरी टीह कुणो विधो वरी हज़रत यूनुस जो नालो निकितो आहे हाणे सभई चवंदा यूनुस तोखे बचाइण जी ॾाढी कोशिश कई पर हाणे टियों दफ़ो बि तुंहिंजो नालो निकितो आहे हाणे तोखे ॿेड़ीअ मां लहणो पवंदो हज़रत यूनुस नबी वीचारो ॿेड़ीअ जे किनारे ते बीठो आहे लहे भी तो रोए भी तो दुआ भी पढ़े तो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनल ज़ालिमीन अञा वॾे आवाज़ सां ला इलाहा पढ़ो सब पढ़ो इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनल ज़ालिमीन नबियो आ पैगंबर आ रसूल आ ईअं नथो चवे त ॿेड़ी खे कहिड़ी ताक़त आहे जो ॿुॾे मां वेठो आहियां न ॿेड़ी त नथो बचाए पर पाण बि नथो बचाए कंहिंखो तो दुआ घुरे रोए बि थो रब खे सॾे बि थो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनल ज़ालिमीन रब तूं मुंहिंजी मदद फरमा रब तूं मुंहिंजी मदद फरमा वीचारे दरिया में टपो ॾिनो आहे रब मच्छी खे हुकुम कयो त हिनखे ॻी वञ खाइजांइ न ॻी वञे मच्छीअ जे पेट में आ वीचारो वरी तो रोए भी तो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनल ज़ालिमीन आखिर 40 रातुनि खां बाद में अल्लाह साईं यूनुस नबीअ खे मच्छीअ जे पेट मां ॿाहिरि कढियो बचाइण वारो केरु